अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आली हसन ख़ास के लिए ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सियाराबाद न्यूज़। नाज़रीन, हिन वक़्तु मां हिकिड़े ॻोठ में मौजूदु आहियां। उते हिकु शख़्स जेको आहे पंहिंजो कारोबार थो करे, पंहिंजे बचड़नि जी रोज़ी थो करे ऐं वॾी मुश्किल सां हुन जेको आहे सो पंहिंजी रोज़ी कई आहे। पीउ कराची में कमु कंदो हो, उतां बेरोज़गार थी वियो। हाणे ॻोठ में अची जेको आहे नंढिड़ो हिकिड़ो ढाबो खोलियो आहे हिन, जिते समोसा ऐं पकोड़ा थो विराए ऐं हुनजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि। गवर्नमेंट बि हुनजी का मदद न कई आहे ऐं मैसेज 2-3 हंधि कयासीं, पर अञा ताईं उनखे को बि जवाबु न आयो। बाक़ी जेके सरकारी मुलाज़िम आहिनि, पघारनि वारा आहिनि, उन्हनि खे 12,000 मिलनि था ऐं जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे बि 12,000 मिलनि था। पर हिन ग़रीब खे अॼु ताईं न कंहिं को राशन ॾिनो आहे, न ई वरी के गवर्नमेंट जे तरफ़ां हिनखे पैसा मिलिया आहिनि। असां हिन खां कुझु गुफ़्तगू कंदासीं, ॾिसूं त उहो छा थो चए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर जो हाल अहवाल, तव्हां पहिरियां किथे कमकार कंदा हो? बाबा असां पहिरियां कराची में कमु कंदा हुआसीं मज़दूरी जी। उतां तक़रीबन 3 महीना खनि थी विया। इहे यको वांदा वेठा हुआसीं कराची, तो हाणे तक़रीबन 2 ॾींहं खनि थी विया आहिनि। 3 भॼी आया ऐं उतां लिकी छपी गाॾियूं खणनि ई कोन पियूं। पोइ ईअं अचे पाताऊं हिते, हाणे हिते वरी खोलियो अथऊं पंहिंजो वॾड़ो हिते बचड़नि जी रोज़ी जे काण। बाबा अला मालिक गवर्नमेंट जी तरफ़ों त असांखे को मतिलबु आहे कुझु न मिलियो आहे, पर असांजी गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे त महिरबानी करे असांखे जेको आहे सो पंहिंजी रोज़ी करणु ॾिए, कारोबार करणु ॾिए। असां उन में ख़ुशि आहियूं, पर असांजो इहो रोज़ी बि बंदि करे छॾी आहे। पोइ त हाणे हिते वेठा आहियूं, घरनि जे अॻियों बि अचे पंहिंजो हयूं आहे रोड ते समोसा पकोड़ा था ठाहियूं पंहिंजे बचड़नि जे काण। ॿुधे बाबा, लॉकडाउन लॻी पई आहे, तो हाणे ॾिसूं वेठा आहियूं। अलाह मालिक आहे, अलाह वॾो आहे, पर असांजी वज़ीर आज़म खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे लॉकडाउन खोले ऐं असां पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कयूं। जेको 3 महीनो आहे सो असां ईअं वेठा आहियूं ऐं असां पाई पैसे जे काण मुथाज आहियूं। ॿुधई घर में को राशन न आहे, को पैसो न आहे, तमामु परेशान आहियूं। नाज़रीन, इहो ज़ुल्फ़कार अली ख़ास के लिए जेको तमामु परेशान आहे ऐं सरकार खे गुज़ारिश थी कजे त हिन शख़्स जी मदद कई वञे। मां आली हसन ख़ास के लिए ॾिसंदा रहो सियाराबाद न्यूज़।